एसटीपीए जो हैदराबाद मां कराची लाइ निकतल अमुन मार्च मंज़िल ॾांहुं रवांदवा आहे। डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवाणीअ में अमुन मार्च हैदराबाद जे इलाइक़े कासिमाबाद मां निकितो। अमुन मार्च जो कोटड़ी ऐं ॿियनि हंधनि ते पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो, जिते कारकुननि मथां गुलनि जी वर्खा कई वई। एसटीपीए जे अमुन मार्च में वॾे अंग में कारकुननि ऐं सिविल सोसाइटीअ जे अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर कादिर मक्सीअ जो चवणु हो त सिंध सिंधियनि जी एहसास ऐं मोहबत आहे। कराची सिंध आहे, जंहिंखे रहणो आहे सिंध खे पंहिंजी माउ मञणो पवंदो। संदसि चवणु हो त कुझु धुरियूं सूबा ठाहिण वारे मामले ते आइन खे बिगाड़ण चाहिनि थियूं। हम कहते हैं कि 73 के आइन से बहुत सारे हमें एतराज़ात हैं, लेकिन कुछ बैलेंसेज उसमें हैं और ये बैलेंस बिगाड़ कर सूबे को एक खाना जंगी सिविल वार में धकेलना चाहते हैं सिंध को, तो हम कहते हैं हमें मंजूर नहीं। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त 3 नवंबर ते लखे माण्हू कराचीअ में गॾु थींदा, धरती धणी सिंध खिलाफ़ का बि साज़िश बर्दाश्त न कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।